असांजो माली या गुलशन ऐं गुलनि जो छा थींदो। बदज़ो कजे हथ में बाग़ रहियो, मासूम वणनि जो छा थींदो। कावन खे इजाज़त कांका जी, बुलबुल जी सदा ते आ बंदिश, हर शाख ते जिबरो वेठो आ, अंजामे गुलस्तां छा थींदो। पुलिस धाड़ेल जे रूप में खानपुर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ते अमन व अमान जे लुबादे में इंसानियत जा लीका लताड़े छॾिया। शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस DSP हेडक्वार्टर जी अॻवाणीअ में खानपुर, शिकारपुर, लखी, फैज़ू, रुस्तम, सुल्तानकोट समेत ॿियनि 20 थाणनि जी पुलिस खानपुर तालुके जे ॻोठनि अली हसन बिरोही, खंडू बिरोही, ईद मोहम्मद बिरोही, काज़ी पट्टी, ताज मोहम्मद बिरोही खानपुर शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते चढ़ायूं करे दाख़िल थी मर्दनि ऐं औरतुनि ते धाड़ेलनि जी मार कुट करे मुख़्तलिफ़ हंधनि तां 25 जे लॻभॻि ॻोठाणनि खे गिरफ़्तार करे सख़्त मार कुट करे गिरफ़्तार करे खानपुर थाणे ते लाकअप हवाले कयो वियो। ॿिए पासे पुलिस मुख़्तलिफ़ घरनि में औरतुनि तोड़े मर्दनि ते मार कुट करे घरनि में पिणु भॼ ड्राह कई आहे। जॾहिं त पुलिस जे ख़ौफ़ खां मासूम नींगरियूं पुलिस खे ॾिसंदे ई ख़ौफ़ वटां नाले में किरी पई, जंहिं सबबु हिकु नींगरी बेहोश थी किरी पई, जंहिंखे वासन बेहोशीअ जी हालत में इस्पताल आंदो। ओॾां पुलिस जे अहिड़ी कार्रवाईअ ख़िलाफ़ ॻोठ अली हसन बिरोही जे रहवासी 4 ॻोठाणनि पीरसन, गुल हसन, ख़ैर मोहम्मद, करीम बख्श, यार मोहम्मद बिरोही जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ बिरोही बिरादरीअ जे सवें ॻोठाणनि वाहिद बख्श, सदाम अली, जान शौकत, एहसान अली, अली दिनो बिरोही जी अॻवाणी में इंडस हाईवे ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे धरणो हणी वेही रहिया। मुज़ाहिरीन पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन जो चवणो हो त पुलिस मुहर्रमुल हराम जी आड़ में, दहशतगर्द जी आड़ में पुलिस धाड़ेल जेका ग़रीब अवाम जे घरनि ते काह करे ज़ालमानी कार्रवाई करे मर्दनि औरतुनि ते मार कुट करे बिला जवाज़ ॻोठाणनि खे गिरफ़्तार करे रही आहे। हिननि चयो त पुलिस दहशतगर्दनि ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां असां ग़रीब ॻोठाणनि जे घरनि ते काह करे ज़ुल्म जी इंतिहा करे रही आहे, जेका ज़्यादती आहे। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP शिकारपुर खां मुतालबो कयो त मुलविस पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। गिरफ़्तार थियल असांजा ॻोठाणा आज़ाद कया वञनि। होॾां DSP हेडक्वार्टर जी अॻवाणीअ में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस मुज़ाहिरीन वटि पहुती, जिते मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं। मुज़ाहिरीन पुलिस जी हिक बि न ॿुधी, जंहिं बाद पुलिस ज़बरदस्ती रोड खोलराए मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे हादसे बाद गिरफ़्तार थियल 4 ॻोठाणनि खे आज़ाद करे छॾियो। पुलिस पारां ॿियनि माण्हुनि खे आज़ाद न कयो, जिन खां जांच हलंदड़ आहे। ॿिए पासे SHO न्यू फ़ौजदारी अयूब डोगर, SHO खानपुर असगर तुनियो जो चवणो हो त SSP शिकारपुर जे हुकुम ते मुहर्रमुल हराम जे हवाले सां अमन व अमान जी सूरत हाल बहितर बनाइण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते सर्च ऑपरेशन कयो आहे। यहाँ पर जो ऑपरेशन हो रहा है, यहाँ इस कोर्ट में एक अब्दुल्ला नाम का दहशतगर्द यहाँ पर रहता था, जिसने खाली शिकारपुर को नुकसान नहीं दिया है, पूरे पाकिस्तान को नुकसान दिया, सिंध लेवल पर तो ज़्यादा नुकसान किया है। तो ये इसके कोई जरासीम थोड़े से पाए जाते थे कि शायद ये इधर चक्कर लगा रहा है, इसलिए हमने इस कोर्ट का ऑपरेशन किया, शायद अल्लाह करे ये मिल जाए। अच्छा, कोई शकी आदमी आपने शकी हम पकड़ेंगे, इंट्रोगेशन करके इंशाल्लाह उनको छोड़ देंगे, जो हमें चाहिए होगा इंशाल्लाह उसके खिलाफ हम करेंगे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुहर्रमुल हराम जे करे असां ऑपरेशन कर रहे आहियूं। अॻिमें बि त बम ब्लास्ट जेके बि बम ब्लास्ट थिया तक़रीबन हिन ॻोठ जा हुया, इन जे करे हिन ॻोठ में सर्च ऑपरेशन कयूं पिया। 2 माण्हू शकी सां वरिता आहिनि, वेरीफाई कंदासूं जे शरीफ़ आहिनि, उन्हनि खे इन्वेस्टिगेशन करे। अच्छा, राति जेको हिकिड़ो मशकूक गिरफ़्तार कयो आहे पुलिस, उनजे हवाले सां असांखे ॿुधायो त का तहक़ीक़ात थी सघी आहे उनजी इंटरोगेशन कयूं था असां। फ़िलहालु उहो आहे बाजोड़ जो पठाणा, उनजी इन्वेस्टिगेशन कयूं था, इंशाल्लाह इंटरोगेशन करे ॿुधाईंदासीं। जंहिंमें 15 जे लॻभॻि शकी माण्हू गिरफ़्तार कया आहिनि, जिन खां जांच हलंदड़ आहे। जेको बि बेगुनाह हूंदो उनखे आज़ादु कबो। सर्च ऑपरेशन में कंहिं सां बि का ज़्यादती नाहे कई। पुलिस जी मथां इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। हिननि चयो त दहशतगर्दी तंज़ीम सां वास्तो रखंदड़ अब्दुल्ला बिरोही जी ॻोल्हा लाइ संदसि ॻोठ ते सर्च ऑपरेशन कयो, जेको हथ अची न सघियो आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार ऐं IG सिंध ऐं SSP खे घुर्जे त अवाम सां थींदड़
मक़ामी पुलिस जूं ज़्यादतियूं ख़तमु करे अहिड़नि पुलिस ऑफिसरनि ऐं अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे थाणनि ते ॾुहारियुनि क़िस्म जा SHO रखण बदिरां ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे आवाम खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। रिपोर्ट रहीम लाड़े, आवाज़ ज़ुबैर रबड़ो, कैमरामैन अली मुर्तज़ा, नकवी, सिंधड़ी न्यूज़, थानापुर।